नाज़रीन, मुल्क में कोरोना वायरस जी टी लहर ख़तरनाक सूरत इख्तियार करे वई। हिक ॾींहं में 149 मरीज़ फोत ऐं 6127 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करे रहिया आहियूं महरान टीवी जे रिपोर्टर मुदस्सिर राजपूत खां। जी मुदस्सिर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, कोरोना वायरस जी जेकी टी लहर आहे उहो ॾींहं ॿ ॾींहं हुन में जेके पेशेंट्स जी तादाद में बि हुनजो इज़ाफ़ो थींदो पियो वञे। इन सां गॾोगॾु अमवात जेकी रिपोर्ट थी रहियूं आहिनि उन में बि इज़ाफ़ो थींदो पियो वञे। नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल अंग अखरनि मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 149 ॼणनि जी अमवात रिपोर्ट थियूं आहिनि कोरोना वायरस जे करे, जंहिंमां सभ खां घणियूं जेका अॼु जेकी रिपोर्ट थियूं आहिनि अमवात 149 मां उहे 56 ॼणा जेके आहिनि उहे वेंटिलेटर ते उन्हनि जूं अमवात रिपोर्ट थियूं आहिनि। ॿिए पासे जेकी सभ खां घणा केस जेके रिपोर्ट थिया आहिनि जंहिंमें 40,000 खां मथे कोरोना जा टेस्ट थिया, उनमें 6127 ॼणनि में कोरोना जेको आहे पॉज़िटिव आयो आहे। ऐं इहा तमामु ख़तरनाक सूरत हाल आहे। जेको पॉज़िटिव मुस्बत जेकी केसिस जी जेकी शरह आहे उनजो अंग 10 खां बि मथे थी वियो आहे। इन सां गॾु वेंटिलेटर जी अगरि सूरत हाल पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त उहा हाणे 80% खां बि वधी वई आहे। मुल्क भर में जेके बि वेंटिलेटर आहिनि उन जेके 4 वॾा शहर आहिनि, जंहिंमें पंजाब जा 3 वॾा शहर आहिनि, जंहिंमें गुजरांवाला, मुल्तान, लाहौर ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जो मर्दान जेको शहर आहे उन में जेके वेंटिलेटर आहिनि उन जी तादाद जेकी आहे उन में ऑक्यूपाइड थी विया आहिनि। उनमें मुल्तान 81% जेके वेंटिलेटर आहिनि उन्हनि ते पेशेंट मौजूदु आहिनि, लाहौर में 80% ऐं मर्दान में 60%। साॻी रीति गुजरांवाला में 85 ऐं पिशावर में 73% ऑक्सीजन बेड ते पेशेंट मौजूदु आहिनि। इन सां गॾु गॾु पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए था हलूं त सिंध ऐं बलोचिस्तान में सूरत हाल क़दुरु बहितर आहे, पर हिन वक़्तु जेकी ख़तरनाक जेकी सूरत हाल आहे उहा ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब ऐं इस्लामाबाद में आहे। ऐं जेके एक्टिव केसिस आहे उन में ॾींहं ब ॾींहुं वधापो पियो थी वञे। ऐं सिहत जे माहिरीन जो चवणु आहे त हिकु महीने जे अंदरि अंदरि 70,000 खां मथे एक्टिव केसिस जेके वधी विया आहिनि, रिपोर्ट थिया आहिनि। ऐं हिकु महीनो पहिरीं जेके एक्टिव केसिस जी जेकी तादाद हुई उहा 13,000 ते अची वई, पर हिन वक़्तु जेके एक्टिव केसिस गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि रिपोर्ट थिया आहिनि उन जी तादाद 80,559 थी वई आहे। इन सां गॾोगॾु मुल्क भर में SOPs ते अमल दरामद करण जे हवाले सां नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर ख़ुसूसी तौर ते हिदायतनामा रमज़ान मुबारक जे महीने में जारी कयल आहिनि। जी मुदस्सिर, अवां जी महिरबानी।